बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ व्यूअर्स हेलो एंड हाय हुसैन अब्बास तव्हांजी खिदमत में हाज़िर आहियां। सिंध में फराड डिजिटल आदमशुमारी के ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जी लॉन्ग मार्च जारी है। उन लॉन्ग मार्च सॼी सिंध में वॾी बेदारी पैदा कई है। उहा लॉन्ग मार्च सैयद ज़ैन शाह की अॻुवाणी में जारी व सारी है। या 19 मार्च 2023 ते कराची में हिकिड़ो वॾो पड़ाव कंदी। अवामी तहरीक जी जदोजहद भी जारी है इन फराड आदमशुमारी के ख़िलाफ़। सिंध तरक्की पसंद पार्टी समेत ॿियूं सियासी पार्टियों दानिश्वर अदीब उहे सभु इन डिजिटल फराड आदमशुमारी के रद्द करे चुका हैं। इन फराड आदमशुमारी ते पीपल्स पार्टी के कुछ खदशा आहिनि। बुनियादी तौर पीपल्स पार्टी सिंध कार्ड खेॾंदी रहंदी है वक्तन ब वक्तन। उहा वफ़ाक़ के जॾहिं ब्लैकमेल कंदी है तॾहिं ही सिंध कार्ड खेॾंदी है। हिन वक़्तु वरी उनके कुछ खदशा आहिनि, यानी हू वफ़ाक़ के ब्लैकमेल करण पई वञे ऐं सिंधी माण्हुनि ते उनजे ज़ख़्मनि ते जेको आहे सो मरहम रखण जी कोशिश पई करे। जॾहिं त 15 सालनि में पीपल्स पार्टी जे चेयरमैन खां वेंदे आख़िरी वाठे ताईं हिननि जेका सिंध जी बर्बादी कई है उन जा हिकिड़ा वॾा किस्सा आहिनि, रिकॉर्ड भरिया पिया आहिनि। धारी आबादगारी सब खां वधीक पीपल्स पार्टी सिंध में जेको आहे सो उनखे क़ाइमु रखियो आहे। धारिया माण्हू ॿियनि सूबनि ऐं ॿियनि मुल्कनि मां घुराए उन्हनि सिंध में हिकिड़ी प्लानिंग तहत सिंध ते हिकिड़ी कब्ज़ाखोरी जी हिकिड़ी वॾी हिकिड़ी साज़िश थी आहे। उन में पीपल्स पार्टी सब खां अव्वल आहे। डोमिसाइल धारियनि खे डोमिसाइल जारी कराइण लाइ पीपल्स पार्टी जो अफ़गानी MNA उन मधु खेल जेको आहे सो असेंबली में बिल रखियो आहे त डोमिसाइल ठाहे ॾिनो वञे सिंध में धारियनि खे। शनाख्ती कार्ड पीपल्स पार्टी सिंध में धारियनि खे ठाराए पई ॾे। सिंध जे सभिनी खातनि में पीपल्स पार्टी धारियनि खे नौकरियूं ॾिनियूं आहिनि। पंहिंजे ई वतन खे पाण फुरायो आहे हिननि ऐं उहे अञा ताईं जेको आहे सो लुटमार जी उहा बाज़ार पीपल्स पार्टी जी गरम आहे। पर हिन वक़्तु पीपल्स पार्टी वरी सिंध कार्ड जो पतो पई खेॾे। सिंध जे माण्हू खे इहा ख़बर आहे त पीपल्स पार्टी मुकमल तौर ते सिंध जे माण्हुनि सां वॾो फ्रॉड कयो आहे ऐं उन्हनि जे नौकरनि ते कब्ज़ा आहिनि, उन जे वसीलनि ते कब्ज़ा आहिनि। ऐं हिन वक़्तु जॾहिं सिंधी माण्हू SUP ऐं अवामी तहरीक जे इन जदोजहद सां सहमत थी करे उन्हनि डिजिटल आदमशुमारी खे रद्द कयो आहे तॾहिं पीपल्स पार्टी बि उन ते APC घुराई आहे। पीपल्स पार्टीअ जेको सैलाब आंदो हुयो 2022 में, उहो सैलाब हाणे वरी 9 साल वरी अची वियो आहे। वरी गर्मियूं अची वियूं आहिनि, वरी झुड़ थियनि पिया, पर अञा ताईं माण्हू दरबदर आहिनि, माण्हू परेशान आहिनि। पीपल्स पार्टी माण्हुनि खे सवाइ पिनण जे पिनाइण जे ॿियो कुझु बि न ॾेई सघी आहे। न उन्हनि जी डेवलपमेंट ते को उन ध्यानु ॾिनो आहे पीपल्स पार्टी, न माण्हुनि खे उन्हनि जा घर ठाराए ॾिना विया, न माण्हुनि जी ज़मीनूं माण्हुनि जा पट सभु वीरान आहिनि, नौकरियूं कोन्हनि के। पर पीपल्स पार्टी उन्हनि ते सियासत करे रही आहे ऐं उन्हनि सां हिकिड़ो वॾो फ्रॉड करे रही आहे। सिंध जा माण्हू उनखे ख़ूब सम्झनि था। ऐं सम्झां थो त सिंध जे माण्हुनि खे, सिंधी माण्हुनि खे सैयद ज़ैन शाह अवामी तहरीक समेत जेके सियासी पार्टियूं हिन फराड डिजिटल आदमशुमारी के ख़िलाफ़ जदोजहद पियूं कनि उन्हनि जो साथ ॾियणु खपे। ऐं पीपल्स पार्टी जेका हिकिड़ो जंहिं सिंध में वॾेरा सिस्टम, भोतार को निज़ाम, धाड़ेल कल्चर ऐं पुलिस स्टेट बणाए छॾियो आहे सॼी सिंध खे पीपल्स पार्टी, उन जे ख़िलाफ़ सिंध जे माण्हुनि खे नफ़रत करणु खपे। सिंध जे माण्हुनि खे सुजाॻी आणणु खपे। असुलु सुजाॻी वोट आहे। पंजाब जा माण्हू साॻे MNA खे हर वोट न आहिनि ॾींदा, उते सुजाॻी आहे। सिंध जो माण्हू उन साॻे भोतार खे जेको आहे सो वाराए वाराए चूंडे थो, जॾहिं त उहो भोतार मुअल घोड़ो आहे ऐं उन भोतार उन इलाइक़े खे, पंहिंजे बिरादरीअ खे, पंहिंजे पट खे, पंहिंजे राज खे, सभिनी शयुनि खे बर्बादु करे छॾियो आहे। पर सिंध जा माण्हू अलाए छो वॾेरनि जे पोयां आहिनि। ऐं सम्झां थो त पीपल्स पार्टी खे सिंधी माण्हू रद्द कनि ऐं सैयद ज़ैन शाह जो साथ ॾियणु खपे। माण्हुनि खे अवामी तहरीक जो साथ ॾियणु खपे। सिंध में वरी तब्दीली आणणु खपे ऐं पीपल्स पार्टी जे इन फ्रॉड APC खां बचणु खपे।